अहम ब्रेकिंग न्यूज़ हमारा शेयर कर रहे हूँ। कराची में मंशियात फरोश के रिश्वत एवज़ आज़ाद करण वारो मामलो SHO साहिल के गिरफ़्तार कियो वियो आहे। SHO शाहिद आज़म बलोच के मुअत्तल करण बाद बाक़ायदा गिरफ़्तार कियो वियो आहे। SSP ॾखण जो चवणु आहे त SHO शाहिद बलोच इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो आहे। SSP ॾखण असद रज़ा चयो आहे त SHO ॿिनि मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करण बाद हिक खे रिश्वत एवज़ आज़ाद कयो हो। अहम ख़बर मां शेयर कर रहे आहियूं। कराची में मंशियात फ़रोश के रिश्वत एवज़ आज़ाद करण वारो मामलो SHO साहिल के गिरफ़्तार कियो वियो आहे। SHO शाहिद आज़म बलोच के मुअत्तल करण बाद बाक़ायदा गिरफ़्तार कियो वियो आहे। इहो चवणु आहे SSP ॾखण जो। SSP ॾखण चयो आहे त SHO शाहिद बलोच इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। SHO ॿिनि मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करण बाद हिक खे रिश्वत एवज़ आज़ाद कयो हो। ख़बर मां शेयर कर रहे हूँ। कराची में मंशियात फ़रोश के रिश्वत एवज़ आज़ाद करण वारो मामलो SHO साहिल के गिरफ़्तार कियो वियो आहे। SHO शाहिद आज़म बलोच के मुअत्तल करण बाद बाक़ायदा गिरफ़्तार कियो आहे। इहो चवणु आहे SSP ॾखण जो। SSP ॾखण वधीक चयो त SHO शाहिद बलोच इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो आहे। इन मां असां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती TV जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, छा अपडेट्स इन हवाले सां आगाह कजो। बिल्कुल SHO साहिल है उनके मुअत्तल करे गिरफ़्तार किया वियो आहे। जॾहिं त साहिल जो SHO है जेको आहे शाहिद बलोच उनके गिरफ़्तार किया वियो आहे। SSP ॾखण जो चवणु आहे जॾहिं त SHO शाहिद बलोच पंहिंजे इख्तियार जो नाजाइज़ फ़ाइदो खयो हुयो जंहिंखे गिरफ़्तार किया वियो आहे। जॾहिं त ॿिनि मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे उनके हिरासत में वरितो हुयो। जॾहिं त हिकु जवाबदार खां पैसा वठी उनके आज़ाद किया वियो हुयो। जॾहिं त वाक़े जी इंक्वायरी कई वई त SHO जेको आहे ॾोह में गफ़लत में मुलविस निकितो जंहिंखे हटायो वियो आहे। जॾहिं त SHO जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जेको जांच शुरू कई वई आहे। इन हवाले सां साहिल जे SHO खे अॼु जेको अदालत में भी पेश कयो वियो आहे। जॾहिं त अदालत पारां जेको ज़मानत जेकी आहे मंज़ूर कई वई आहे। जॾहिं त पुलिस SHO गिरफ़्तार के जेको 20,000 रुपयनि जा मचलका जमा करण खां पोइ इनके जेको आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां शाहिद बलोच ऐं मोहम्मद हमराज के ज़मानत उन्हनि जी मंज़ूर करे वरिती आहे। अदालत पारां 20,000 रुपयनि जा जेके मचलका जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार जे ख़िलाफ़ केस दाख़िल आहे उन ते ॾोह जो इल्ज़ाम आहे। इहो वकील जो चवणु आहे। जॾहिं त जवाबदार जी ज़मानत रद्द कई वञे। जॾहिं त अदालत चयो अगरि जवाबदार जा जेके आहिनि उहे मचलका जमा नथा कराइनि त उन्हनि खे जेल मोकिलियो आहे। जॾहिं त अदालत पारां आईंदा ॿुधड़ी ते अॻु भराई जेकी रिपोर्ट आहे जांच ऑफिसर को उहा घुराए वरिती आहे। जॾहिं त जवाबदार खे हिरासत में वरितो वियो हुयो ऐं अदालत इहो हुकुम ॾिनो त जवाबदार खे जेको आहे ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ उनखे आज़ादु कयो वञे ऐं तफ्तीश में शामिल कयो वञे। जॾहिं त जवाबदार जे ख़िलाफ़ दरक्षा थाणे में जेको केस आहे उहो बि दाख़िल आहे। जी इसाक, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।